सिंध जे नाअहल ऐं करप्ट इरिगेशन अमलदारनि सॼी सिंध में पाणी जी हथरादू खोट पैदा करे आबादगारनि खे पाणी जे लप लाइ तड़पाए छॾियो आहे। असीं जॾहिं प्रिंट तोड़े इलेक्ट्रॉनिक मीडिया ते सरासरी नज़र विझूं था त केतिरनि ई शहरनि जे चौकनि चौराहनि ऐं तोड़े आबपाशी ऑफिसनि जे अॻियां एहतिजाजी धरणा, मुज़ाहिरा, रैलियूं ऐं बुख हड़तालूं रोज़ जे बुनियाद ते थी रहियूं आहिनि। पर आबादगारनि जे एॾियुनि सारियुनि रड़ियुनि ऐं पुकारनि ते सिंध सरकार जा वाली, वारिस ऐं मिजाज इदारा कोई बि ध्यानु नथा धरनि। इहा बि हक़ीक़त आहे त पूरी सिंध जो आबपाशी निज़ाम नाकारा ऐं आबादगार दुश्मन बणियलु आहे। अफ़सोस सां चवणो पए थो त जिते जिते पाणी जी सख़्तु खोट आहे, उन खोट जा असुल ऐं वॾा ज़िम्मेवार इलाइक़े जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके ख़ैरनि सां वॾा ज़िमीदार बि आहिनि। सितम ज़रीफ़ी जी ॻाल्हि इहा बि आहे त पाणी चोराईंदड़नि में घोटकी ज़िले मां चूंडियल MNA, MPA ऐं मकानी काउंसिलनि जा नुमाइंदा बि घोटकी ज़िले वासियुनि लाइ ज़रई पाणी वारे मामले में ॾाढायूं कंदड़नि में सिफ़ अवल आहिनि। पर अफ़सोस त गुज़िरियल केतिरनि ई ॾहाकनि खां सिंध ऐं सिंधी अवाम खे पाणी जे फुड़े लाइ तड़पायो पियो वञे। सिंध अंदरि तक़रीबन समूरनि बैराजनि, कैनालनि, शाखनि ऐं वाहनि जे मुंड ते जेके बाअसर ऐं वॾा ज़िमीदार आहिनि, उहे उरा ज़ोराई ॾेखारे आबपाशी वॾनि ऑफिसरनि सां मिली भगत करे पंहिंजे हिसे खां ॿीण टीण जे नाजाइज़ तरीक़े सां पाणी खणी पुछड़ी जे नंढनि ज़िमीदारनि जे जाइज़ हिसे जो पाणी रोके मन मस्ती जो खुलियल सबूत ॾींदा पिया अचनि। पाणी जी अहिड़ी गैर मुनसिफ़ाणी वंड विर्छ करे सॼी सिंध में पाणी जी सख़्तु खोट पैदा थी वई आहे, जेका जीअं जो तीअं वधंदी पई वञे। इन अना खे रोकण लाइ हर रोज़ु उतर, विचोले ऐं ॾखण सिंध जे अणॻणियुनि शहरनि जा सवें हज़ारें आबादगार पंहिंजे हिसे जे पाणी जी हासिलात लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। नाज़रीन, पाणी ते गैर क़ानूनी लॻंदड़ धाड़नि ऐं मुनासिब विर्छ न हुअण करे घोटकी ज़िले जे वाहनि जे पुछड़ी वारनि इलाइक़नि में ॾुकर वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। इन गंभीर सूरतहाल पैदा थियण खां पोइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जिस्कम जदोजहद कमेटी पारां मीरपुर माथेले जे घंटाघर चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई, जिते पाणी न आहे छो भला, करबला करबला, पुछड़ी ताईं पाणी पहुचायो जा ज़ोरदार नारा गूंजी रहिया हुआ। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन ज़िले जे 5 ई तालुकनि में सभिनी नुकार जे वर चढ़ंदड़ देहनि जे नंढनि आबादगारनि ऐं हारियुनि जे थींदड़ मुआशी क़त्ल जो नोटिस आबपाशी अख़्तियारनि, सगारियुनि धुरियुनि ऐं सिंध सरकार खे वठणु घुरिजे। उमर कोराई, मीरपुर माथेलो।